रसूल अल्लाह हबीब अल्लाह। है रुगो जीलानी सा तो प्यार कजा अकीदो पंज पको यार कजा सुबहान अल्लाह माशा अल्लाह सुबहान अल्लाह। सजी दुनिया के छॾे डिजले किन तूं अदा इहो हिकु पीर न छॾजांइ साईं बगदाद वारो कज दिल खां न जुदा मिठो दस्तगीर न छॾजांइ है मिठो दस्तगीर न छॾजांइ पाण खे दर दर न ख्वार कजांइ अकीदो पंहिंजो पको यार कजांइ सुबहान अल्लाह माशा अल्लाह। सुभान अल्लाह। हींअर ॿई हथ मथे करण जो भेज दस्तगीर है असां भागवरा मिलियो मुर्शिद अभलो जेको हर झोल भरे थो बाणन जा भाग भरिया बेड़ा तन जा बितरिया सखी इमदाद करे थो है सखी इमदाद करे थो इहो हर जाइ ते इकरार कजां अकीदो पंहिंजो पको यार कजां कया चोरन मवली निनिया वाट भली सुण महबूब सुबानी जेके था फैज़ ॾियनि तन वलियन भी चयो दिलो या गौस जिलानी है दिलो या गौस जिलानी तन पीरन ते एतबार कजा अकीदो पंहिंजो पको यार कजा। जेके बीठा हो मैं वो जो बच्चों समझ अर्ज कबलो इते वे होता दुआ करो अल्लाह वेही रहो सब कोई न बीए यो मुंहिंजो नंढड़ो आहे बिलाल शाह उहो काॾे वियो बिलाल अहमद शाह हली हाणे मां खे तव्हां न ॾे हा घर वञण न सपड़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अचबो कीअं बेज चकर में अचबो कीअं बेज चकर में दस्तगीर जी आयूं नज़र में दस्तगीर जी आयूं नज़र में ॾाढा चो सुभान अल्लाह। मुंहिंजो गौसे आज़म हिकु ही अकीदो मुंडरीअ ते टिकवा ही अकीदो मुंडरीअ ते टिकवा पयो फैज़ हले घर घर में पयो फैज़ हले घर घर में दस्तगीर जी आयूं नज़र में ॾाढा चो सुभान अल्लाह। ओ साईं आशिक अली शा बचो तस ईअं न भई हथ वधे कजो भेज दस्तगीर साईं आशिक अली शा बचो तस मिलियो फैज़ में वंड सचो तस मिलियो फैज़ में वंड सचो तस आए दस्तगीर जे भाकुर में आए महबूबन जे भाकुर में दस्तगीर जी आयूं नज़र में अचबो कीअं बेज चकर में अचबो कीअं बेज चकर में दस्तगीर जी आयूं नज़र में भई हथ वधे कजो भेज हिकिड़ो अर्ज़ कयां मक़बूल अहमद सोलंकी जन चवंदा साईं गुल मंचा हिकिड़ी नात चए अलाए थकिजी पियो अलाए बस बस साईं अधु माण्हुनि हथ खयो हाली वेहो बस साईं गुल मंचा वे साईं हुज़ूर बख़्शिया हथ ई न खयो हा हथ मथे करे भेज दस्तगीर जो न अॼु तव्हांजी सॼो ॾियारो मुर्शिद जे बचनि जे प्यार में गुज़रियो आहे साईं गुल मंचा चवे नी नात बा हा
अलाए देर करे सुभान अल्लाह आस्ते दिल ठारे हथ मथे करे वॾे आवाज़ सां स्टेज वारा वेही रहो त असांजे गुल मचायो पंज चवे हाय वाह ॾाढा त सुभान अल्लाह अरे चओ वाह हीअ उहा नात शरीफ़ आहे जो मुंहिंजा लजपाल मुर्शिद करीम ॿुधंदा बि हा रोअंदा बि हा जेके महबूबनि क़बूल फरमाई एड़ी खुशबू न ॾिठी आ मूं जेड़ी हर बाग जी हुबकार मदीने में आ जुन जुलाए जी मौसम में हाँ थदे खाए वठी थदकार मदीने में आ हे कर वञे पो चवंदे अञा आमीन जे कर सालों साल वञा हे कर वञे पो चवंदे अञा जे कर सालों साल वञा ओ सुडकी ऐसकी सिंध में नटकी चवंदे तवरी रब वाग छिकी हथ मथे करे भेज दस्तगीर जो ना चवंदे तवरी रब वाग छिकी दिल झिजण खाई नथी झलजे एड़ी कानूर जी झलकार मदीने में आ जुन जुलाए जी मौसम में थदे खाए वठी थदकार मदीने में आ हिते गम जो दम गुज़रे थो वतन हो कॾहिं हाँ विसरे नथो वतन हो कॾहिं विसरे नथो ओ जॾहिं याद पयो सुभान अल्लाह त ॾाढा जमे हा ओ जॾहिं याद पयो तॾहिं रोई चयूं हाँ मोटी मुल्क पंहिंजे सिर कैद कयूं सही मोटी मुल्क पंहिंजे सिर कैद कयूं ही बदन गोठ में आबा के हाँ सदाई साहत सद बार मदीने में आ जुन जुलाए जी मौसम में थद खाए वठी थदकार मदीने में आ हाणे हे शेर आ जेको मुंहिंजा मुर्शिद ॿुधंदा बि हा त रोअंदा बि हा सुभान अल्लाह जो त मां अर्ज़ कयां शल परवांगे पल पल वींदुसि हाणे बि यार जी हाज़री ॾींदुसि हाणे बि यार जी हाज़री ॾींदुसि ओ हाणे जो वञा असुली न अचां आमीन महबूब घुरे मराया बचां यार महबूब घुरे मराया बचां ही हबीब जे हुकुम सां वियो ही गुनहगार दफ़ा चार मदीने में आ जुन जुलाए जी मौसम में थदे खाए वठी थदका बाबा तकीर कई आहे तकीर बाबा से हिकिड़ी करामत ॿुधाए बस ॿिनि लफ़्ज़नि में
बाबा साईं रहबर जी करामत ये बाबा साईं मदीने में खुश थी विया वाह हथ मथे करे भेज दस्तगीर जो नाम कादरी तारीख़ वारनि खे अर्ज़ु आहे त महिरबानी करे गेट ते वञनि मुर्शिद करीम पहुचण वारा आहिनि इंशाअल्लाह ताला दुआ मुर्शिद करीम घुरंदा ॾाढा त भेज दस्तगीर जो नारो चओ जेके कादरी तारीख़ वारा हो वारा महिरबानी ॿिया हेॾे तवजो कयो मुर्शिद ॿिया ईंदा हेॾे तवजो कयो बस मुर्शिद करीम जीअं ईंदा त बस इंशाअल्लाह पुॼण दीदार वारा बि थींदा इस्तक़बाल बि थींदो ॾाढा सुभान अल्लाह चओ पोइ महबूब जा परवानो मुंहिंजो रहबर कामिल बाबा साईं मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी हाँ हथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो वॾे वॾे आवाज़ सां अल्लाह जी ज़ात जो कसम आहे मुंहिंजे मुर्शिद रहबर कामिल जो चेहरो मुबारक उहो हो हज़ारे गैर मुस्लिमन मुंहिंजे मुर्शिद जे चेहरे खे ॾिसी करे मुंहिंजे महबूब ते कलमा पढ़िया उन्हनि जे ज़बान मां इहे लफ़्ज़ इन जो चेहरो ॿुधाए थो त इन जो दीन सचो आहे ए, कुर्बान मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी जे मक़ाम था हाणे अॻ में जेको तव्हां वटि नात ख़्वान नात पढ़ी वियो फ़कीर ताज मोहम्मद कादरी इन जो अबो हो फ़कीर दीन मोहम्मद कादरी पहिरियों गैर मुस्लिम हा हाँ यो सॼा घरानो गैर मुस्लिम सॼो घरानो गैर मुस्लिम हो ओॾा ऐं पोइ उहो एतिरो त कटर हो पंहिंजे मज़हब ते जंहिं थांव में को मुस्लमान खाए आ उन थांव खे हथ बि न लाहींदो जंहिं नलके मां पाणी पीए हा हाँ त उन नलके खे 8-10 दफ़ा गन खे बि धोए हा उन जे नलकीअ खे बि धोई करे पोइ उन मां पाणी पीअंदो पोइ नवाब फ़कीर हुजण उन्हनि जे ॻोठ में मुंहिंजे उन जा नवाब फ़कीर जो नींगर बि आयो आहे माशाल्लाह उतां जी बि जमायत आई आहे मुंहिंजे लजपाल मुर्शिद जो जलसो रखियऊं हे बि ईअं कुंड पासे में अची वेही रहियो मुंहिंजे मुर्शिद लजपाल जे जॾहिं चेहरे ते नज़र पयसि हाय हाय हथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो वाह ॾाढा वाह भेज दस्तगीर जो नारो चओ जॾहिं मुंहिंजे लजपाल मुर्शिद जे चेहरे ते नज़र पयसि हाँ घर वयो निंड फिटी वियसि अल्लाह अकबर सॼी राति तड़पियो बिस्तरे ते निंड न आयसि ए, सुबुह जो उन उजड़नि फ़कीरनि वटि आयो यार जेको तव्हां वटि न कल्ह महबूब जो बचड़ो आयो हाय हथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो हाँ ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ पोइ मुंहिंजे लजपाल मुर्शिद जे लाइ चई त अबा जेको कल्ह तव्हां वटि मुर्शिद आयो हो न उहो मुंहिंजी दिलि खसे वियो आहे अला उन जो चेहरो ॿुधाए थो त उन जो दीन सचो आहे मूंखे वठी हलो मां बचड़नि समेत इन मुर्शिद जे हथ ते कलमो पढ़ी मुस्लमान थींदुसि फ़कीर दीन मोहम्मद मुंहिंजे मुर्शिद पोइ नालो रखियुसि 7 भाती हा या 9 सॼो घर अची मुंहिंजे मुर्शिद रबर लजपाल जे कदमनि ते अची किरिया मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह ते कलमा पढ़ियो कलमो पढ़ी करे ऐं वरी एतिरो कटर मुस्लमान थियो हाँ त पंहिंजे भाइरनि खे ऐं पंहिंजा जेके बि अज़ीज़ हा अलल ऐलान के अॼु खां बाद में मां मुस्तफ़ा ते कलमो पढ़ियो आहे तव्हां मुंहिंजा भाइर न आहियो अगरि कलमो पढ़ो त मां तव्हांजो भाउ आहियां मां तव्हांजो गुलाम आहियां महबूब जा गुलाम थींदव सॼी ज़िंदगीअ में वरी भाइरनि जो मुंहुं न ॾिठई हाय हाय सॼी सॼी ज़िंदगीअ में भाइरनि वटि न वियो न उन्हनि सां खाधई न पीतई यार मां मुस्तफ़ा ते कलमो पढ़ियो आहे मां तव्हांखे बि दावत थो ॾियां हिन दर ते अचो त ॿई जान तव्हांजा भला थी पवंदा मुंहिंजे लजपाल मुर्शिद रहबर जी हिकिड़ी नज़र सां चवंदा आहिनि त निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हज़ारों लाखों करोड़ों की तकदीर देखी अल्लाह जी ज़ात जो कसम आहे लफ़्ज़ सचा हुजनि त दस्तगीर जो नारो करोड़नि माण्हुनि जे दिलनि में दस्तगीर जे मोहब्बत ऐं इश्क ऐं प्यार मोहब्बत ॾियण वारी हस्तीअ जो नालो मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी आहे असांजे
खैरपुर जे भरसां दूसरी कंपनीअ में 30 साल उन्हनि जो सदर रहियो। घणा साल? 30 साल दूसरी कंपनीअ जो सदर रहियो। पोइ रोड ते बीठो हुजे, हिकिड़े मुर्शिद करीम जो मुरीद हो, उन जो दुकान साम्हूं मुर्शिद दुआ जे लाइ जो आया त हिकिड़े ॿिए पुछियो, यार साईं आशिक़ अली शाह जिलानी ॾिठो अथई? उन दूसरी कंपनी वारे खे पुछे, यार मां न ॾिठो। चयो जेको साईं रोड खां परियों दुकान ते दुआ थो घुरे, इहो मुर्शिद मोहम्मद आशिक़ अली शाह जिलानी दस्तगीर जो बचड़ो इहो अथई। अञा जो मुर्शिद जे चेहरे ते नज़र पयसि, चवे पियो त अलाए मूंखे ख़बर न पई मां रोड क्रॉस कीअं कयो। मुर्शिद ते नज़र हलंदे हलंदे वञी मुर्शिद जे पेरनि ते किरियो, झुकी मुर्शिदनि सां मिलियो, दीदार करे अञा मुर्शिद करीम सां मिलण, मुर्शिद वरी भाकुर पाए छॾियसि। भाकुर पाए मोटियो त निंड फिटी वियसि। जे मूंखे सॼी राति अल्लाह जी ज़ात कसम निंड न आई। बस मां मस्जिद में जो आयुमि त मुंहिंजा दूसरी कंपनीअ वारा बस छेड़ियूं वेठा, तौबा नौज़ बिल्लाह, इमाम हसन हुसैन आल बैत न आहिनि। चओ तौबादारी। मां जो यार तव्हां कहिड़ा गुमराह थी विया, महबूब जे बचन खे तव्हां आल बैत नथा मञो, तव्हां को पिटियल आहियो। जेकॾहिं तव्हांजो इहो अक़ीदो आहे त असां तव्हांखे छॾे हाणे मां मुर्शिद आशिक़ अली शाह जो मुरीद थो थियां। पंहिंजे अमड़ ॾे आयो, अची अमड़ खे चई त मां मुंहिंजी दिलि थी चवे त मां दस्तगीर जो मुरीद थियां साईं आशिक़ अली शाह। नमाज़ महूअ जो बचो सम्झी चओ, अॼु जेको मुर्शिद चवे, जेको चवे त राज़ी थिए, पोइ महूअ जो बचो सम्झी अॼु नमाज़ पढ़ो ख़ुदा वास्ते।